नासिन हेडलाइन सवारी छो वाक़िया कंदासीं। अगुड़ी सिद्रासी पुलिस सरदारी जी न्याणी ऐं पढ़ी वसी बिलावल भुट्टो सरदारी जी नंढी भेण मकानी चूंडनि जी मुहिम लाइ हैदराबाद पहुची वई आहे। आसफा भुट्टो सरदारी जी हैदराबाद आमद जे मौक़े ते कारकुननि पारां जीए भुट्टो जा नारा ऐं गुलनि जी वर्खा कई वई। आसफा भुट्टो सरदारी ॾाम खान चोरो हाउस में पार्टी क़यादत सां मुलाक़ात बाद रैली जी क़यादत कंदी। आसफा भुट्टो सरदारी रैली जी सूरत में मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कंदी। आसफा भुट्टो सरदारी जे इस्तक़बाल लाइ पीपी अॻवान काशिफ शोरो समेत पार्टी अॻवाणनि जो वॾो अंग मौजूद आहे। आसफा भुट्टो सरदारी जी रैली दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते संदसि शानदार इस्तक़बाल लाइ पीपी कारकुननि पारां कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। रैली जे गुज़रगान वारनि इलाइक़नि खे पार्टी झंडनि ऐं पेना फ्लैग्स सां सिंगारियो वियो। हैदराबाद में सिक्योरिटी जा इंतज़ाम बि इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। हैदराबाद में यह खबर अवां सां शेयर कई पिया। अगुणी सिद्रासी पुलिस सरदारी जी न्याणी ऐं पढ़ी वसी बिलावल भुट्टो सरदारी जी नंढी भेण मकानी चूंडनि जी मुहिम लाइ हैदराबाद पहुची वई आहे। आसफा भुट्टो सरदारी जी हैदराबाद आमद जे मौक़े ते कारकुननि पारां जीए भुट्टो जा नारा ऐं गुलनि जी वर्खा कई वई आहे। आसफा भुट्टो सरदारी ॾाम खान चोरो हाउस में पार्टी क़यादत सां मुलाक़ात बाद रैली जी क़यादत कंदी। आसफा भुट्टो सरदारी रैली जी सूरत में मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कंदी। आसफा भुट्टो सरदारी जे इस्तक़बाल लाइ पीपी अॻवान काशिफ शोरो समेत पार्टी अॻवाणनि जो वॾो अंग मौजूद आहे। हैदराबाद में वधीक तफ़सील मालूम कयूं था नथूराम खां। जी नथूराम, आगाह कजो। जी बिल्कुल, मकानी चूंडनि जे ॿिए मरहले दौरान पीपी जी चूंड मुहिम जे सिलसिले जे अंदरि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी यानी आसफा भुट्टो ज़रदारी जेको आहे उहो शोरो हाउस खां हिन वक़्तु रैली जी सूरत में निकिरी चुकी आहे ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल जे लाइ पीपी अॻवान काशिफ शोरो समेत पार्टी अॻवाननि जो वॾो अंग जेको उहो रैली सां गॾु मौजूदु आहे। रैली शोरो हाउस खां कासमाबाद जी मारवी टाउन खां चाटिया ॻोठ अलमदार चौक समेत ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते पहुचंदी, जिते आसफा भुट्टो कारकुननि खे ख़िताब कंदी। आसफा भुट्टो ज़रदारी जी रैली जे दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते संदसि शानदार इस्तक़बाल बि कयो वियो वञे ऐं कारकुननि पारां जेको आहे कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। रैली जी गुज़रगाहनि वारनि इलाइक़नि किफ़ायती झंडनि ऐं पेना फ्लैग सां पिणु सिंगारियो वियो आहे। हैदराबाद में सिक्योरिटीअ जे जेके इंतज़ाम आहिनि उहे बि तमामु घणा सख़्तु कया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे आसफा भुट्टो ज़रदारी अलमदार चौक ते पहुची चुकी आहे ऐं पंहिंजी गाॾी जे मथे बीही करे ऐं हिन वक़्तु जेके हिते कारकुन मौजूदु आहिनि उन्हनि सां आसफा भुट्टो जो ख़िताब जारी आहे। जी महिरबानी नथूराम तफ़सील जे लाइ।